अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी हिकु ज़बरदस्त कहाणी ॿुधाइण था हलूं ऐं ज़बरदस्त हिकिड़ा सीन अचण वारा आहिनि, उहे बि तव्हांजे नाम कंदासीं। तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं छा मूसा ऐं मीर जो ठाह दरिया खान कराइण में कामयाबु थी वेंदो या वरी इन ॿिन्हिनि जो दोस्तनि जो झगड़ो अञा वधी वेंदो। बिल्कुलु दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, दरिया खान मूसा खे ठारे वेंदो ॻाल्हियूं करे करे। नेठ मूसा आमादा थी वेंदो, दरिया खान जूं ॻाल्हियूं ॿुधंदो, लेकिन आख़िर इहा ॻाल्हि कंदो, मां तोखे मारिया नथो, मुंहिंजे ऐं तुंहिंजो तालिक़ अॼु खां पोइ ख़तमु आहे। लेकिन हिते दरिया खान वरी बि कोशिशि कंदो मां मूसा खे गुस्सो इन जो थधो कयां, ऐं मीर खे उहो मनाए ईंदो आहे। मीर खे रोके ईंदो आहे दरिया खान त तूं को क़दम न खण, नवाब खान जी इन में चाल आहे। मीर कुझु न कुझु सम्झी ईंदो आहे ॻाल्हि खे, वाक़ई नवाब खान इहा चाल करे सघे थो, सोणी के थी सघे थो उन अगवा कयो हुजे ऐं इल्ज़ाम मूसा ते जीअं असां ॿई विढ़ी मरूं। अहिड़े हिसाब सां जेको आहे दरिया खान कोशिशूं कंदो रहंदो, लेकिन मूसा फ़िलहालु कंहिंजी हिकु बि कान ॿुधंदो। ऐं मूसा इहो ई चाहे थो जीअं मीर मुंहिंजे साम्हूं अचे कावड़ में त मां उन खे पूरो कयां ऐं इन खां पंहिंजो बदिलो वठां। हुनखे ख़बर आहे ही नवाब खान जी चाल आहे, मूसा सम्झे थो, लेकिन मूसा इहे ई चाहे थो त मीर खे मां रस्ते तां हटाइण जे लाइ इहा नवाब खान जी चाल खे बि क़बूलु कयां थो। मीर भली मुंहिंजो पीछो करे मूं वटि ताईं पुॼे। ऐं तव्हांखे असां इहो ॿुधायो होसीं त वक़्तु बि मूसा जे लाइ को सुठो माण्हू न आहे, अॻिते हली इहो वक़्तु मूसा जे लाइ बि हिकु वैल पैदा कंदो। बहरहाल इहो बि तव्हांखे वाज़े करे ॿुधायूं त वक़्तु न भावल जे लाइ भलो आहे न मूसा जे लाइ, ऐं भावल खे बि अॻिते हली वॾियूं तकलीफ़ूं ॾींदो, अंदरूनी इन्हनि खे खाईंदो ऐं नुक़सानु उहो कंदो। ऐं मूसा ऐं भावल परेशान हूंदा त असां सां थी छा रहियो आहे। ऐं जेको आहे दोस्तों, ऐं वक़्तु वॾो शातिर माण्हू आहे, पोइ क़िस्म मां तव्हांखे ॿुधायो तुंहिंजो बैकग्राउंड हिकिड़ो ख़राबु क़िस्म जो हूंदो ऐं हू पंहिंजे चाचे खां माफ़ियूं वठी जान छॾाए वेंदो। ईअं ई थियो, तव्हां ॾिठो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।